पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला शहीद बेनज़ीराबाद के ज़िले जनरल सेक्रेटरी ॾाढा गुलाम शाह लिगारी चयो आहे त आउं जेकी कुझु आहियां या जेकी करियां पियो सभु शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे ॾिनल मिशन जो असरु आहे। जंहिं त बाज़ात ख़ुदि हिकु नाचीज़ माण्हू आहियां। हू मल्लाह हाउस मियां सकरन ते पीपी वर्कर सईद मल्लाह पारां किस ॾिनल आजियाणे में ॻाल्हाए रहियो हो। हिन चयो त पीपी हमेशह आवाम जे हक़नि जी ॻाल्हि कई आहे। उहो ई सबबु आहे जो सिंध जे अवाम जे दिलनि ते राज करे थी। शहीद भुट्टो ऐं शहीद राणी आम माण्हू में शऊर पैदा कयो। पीपी ज़िले अॻवान अली नवाज़ चांडियो चयो त गुलाम शाह लिगारी पार्टी ज़िम्मेदार खे ईमानदारी सां निभायो आहे। पाण तोड़े जो अहम उहिदे ते आहे पर सदाईं वर्कर थी करे कमु कयो आहे। मेज़बान सईद मल्लाह चयो त गुलाम शाह लिगारी असां वर्करनि लाइ छप्पर ऐं छांव आहे। मथां असां वर्करनि खे नाज़ आहे। हिन सदाईं पंहिंजी क़यादत सां पिणु वर्करनि जे मसइलनि ते तरजीह बुनियादनि ते ॻाल्हायो आहे। उन मौक़े ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला मटियारी जो सदर सैद अली हसन जामोट, पीपी अॻवान आदिल जमाली, अली बख्श मल्लाह, हाजी इकराम लगारी, बख्श अली मंगसी, खालिद हुसैन जमाली, मीर अब्दुल जब्बार चांडियो, इमामुद्दीन जलबाणी, राणो खान जलबाणी, पीर मुमताज़, परवेज़ अहमद चांडियो, नसरुल्लाह मल्लाह, इसराज अहमद चांडियो समेत वॾे अंग में जियां शिरकत कई। गुल मोहम्मद मल्लाह, ब्यूरो चीफ 9 न्यूज़, नवाबशाह।